बदीन जे माज़ूरनि खे नौकरियूं ऐं अशर ज़कात मां वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त ॾाढो सख़्तु एहतिजाज ऐं अलामती बुख हड़ताल जारी। बदीन जे पढ़ियल लिखियल माज़ूरनि खे माज़ूर कोटा ते नौकरियूं न मिलण ऐं 1 साल खां वठी अशर ज़कात मां वज़ीफ़ो न मिलण ख़िलाफ़ सवें मजबूर माज़ूरनि जो ऐवान सहाफ़त बदीन अॻियां एहतिजाजी ऐं अलामती बुख हड़ताल शुरू। माज़ूरनि अॻवान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सरकार चवे थी त असां माज़ूर कोटा ते 40,000 नौकरियूं ॾिनियूं आहिनि, जॾहिं त असांखे बदीन वासियुनि खे हिकु बि सरकारी नौकरी नाहे मिली। पोइ सरकार आख़िर नौकरियूं कंहिंखे ॾिनियूं आहिनि? पर अशर ज़कात मां मिलंदड़ गुज़ारा अलाउंस बि बंदि कयो वियो आहे। सिंध सरकार खे नोटिस वठणु घुर्जे। बुख हड़ताल ते वेठल माज़ूरनि 50 खां वधीक माज़ूर बचल हिंगोर जो हनीफ़ अंसारी, दोस्त अली भट्टी, अशरफ खोसो, इब्राहिम सुमरो ऐं ॿियनि पारां हथनि शीटुनि खणी चयो त असां फ़ाक़ाकशी ते मजबूर आहियूं। सिंध सरकार ग़रीबनि जी मदद लाइ अशर ज़कात बदीन जे चेयरमैन खे 8 लख रुपया ॾिना हुआ, पर उहे बि माज़ूरनि खे न ॾिना विया आहिनि। पिणु वज़ीर आला सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त रमज़ान शरीफ़ जे महीने खां पहिरीं बदीन जे अशर ज़कात मां मिलंदड़ गुज़ारा अलाउंस जारी करे माज़ूरनि खे ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो।